पाण सिंध जी नाम्यारी समाजी कारकुन डॉक्टर रुथ फाय बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाम्यारी समाजी कारकुन डॉक्टर रुथ फाय जो पूरो नालो रुथ कैटरीना मर्टा फाय हो। संदसि जनम 9 सेप्टेम्बर 1929 ते जर्मनी में थियो। डॉक्टर रुथ पंहिंजे 5 भेनरुनि मां चौथे नंबर ते हुई। संदसि वालिद वाल्टर फाय जर्मनीअ जे हिक इशाती इदारे लेप्ज़िग जो मैनेजर हुयो। संदसि वालिदैन ईसाइन जे प्रोटेस्टेंट फ़िरके जा हुया, जॾहिं त रुथ इहो फ़िरको छॾे कैथोलिक फ़िरके में शामिल थी हुई। हिन इब्तिदाई तइलीम जर्मनीअ में हासिल कई, जंहिं बैदि मारबर्ग शहर जे मेन्स यूनिवर्सिटी में डॉक्टरीअ जी डिग्री हासिल कई। जिते पढ़ंदे हुआ कैथोलिक फ़िरके जे शागिर्दनि जी हिकु जमात जी मेंबर बणी। तइलीम हासिल करण खां पोइ हिन हिकु मक़ामी अस्पताल में कमु कयो। डॉक्टर रुथ कैथोलिक फ़िरके बाबति मुख़्तलिफ़ आलमनि जा किताब पढ़िया, जिन जो मथसि तमामु घणो गहरो असरु थियो। खेसि फ्रेंच ज़बान जी बि ॼाण हुई। 1958 धारे कराचीअ में क़ाइमु जमायत जे हिकु मेंबर ऐं मैक्सिको मां आयल दवासाज़ बेरीनाइबिस विरगास रुथ खे कराची अचण जी आछ कई, जंहिं ते हूअ 8 मार्च 1960 ते कराची पहुती। उन वक़्तु संदसि उमिरि फ़क़ति 30 साल हुई। रुथ जे कराची आमदरफ़त हिते कोढ़ जी बीमारी आम हुई। रुथ जे कराची आमद वक़्तु हिते कोढ़ जी बीमारी आम हुई। डॉक्टर रुथ कराची अचण सां ई कोढ़ जे मरीज़नि जी मदद करणु शुरू कई। हिन इब्तिदा में कराची में रहंदड़ ईसाई फ़िरके जे समाजी कारकुननि बेरीनियस ऐं सिस्टर फ्रांसिस जे मदद सां मेरी एडलाइड नाले हिकु नंढड़ी अस्पताल खोली, जंहिंमें कराचीअ में कोढ़ सटल मरीज़नि लाइ मुफ़्त दवाउनि, पुराणनि कपिड़नि, कंबलनि, पटियुनि, खाजरू तेल, खाधे खुराक ऐं ॿियनि ज़रूरी शयुनि जो बंदोबस्तु कयो। रुथ फाय कोढ़ जे मर्ज़ ते मशहूरु लेखकनि जा किताब पढ़ण सां गॾु तमिलनाडु में अमेरिकी डॉक्टर पॉल ब्रांड खां बि मदद ऐं ॼाण हासिल कई। 1964 में कराचीअ में लांडियार इलाइक़े में वण हेठां हिकु अस्पताल शुरू कई। हिन 1965 धारे कोढ़ जे बीमारीअ ते महारत हासिल करण लाइ 6 महीननि जो कोर्स तयारु कयो ऐं एम्बेसी अस्पताल म्यूनिसिपालिटीअ में सिखंदड़नि जे नंढे टोले खे इल्मु हयात ऐं कोढ़ जे मर्ज़ बाबति सिख्या ॾिनी। हिन 1970 में जर्मनीअ मां इमदाद घुराई। कोढ़ जे मर्ज़ खे ख़तमु करण लाइ नवां सिहत मर्कज़ खोलिया। हिन पाकिस्तान में लेप्रेसी कंट्रोल प्रोग्राम हेठि ॿाहिरीं इमदाद हासिल करे कोढ़ ते ज़ाब्तो आंदो। बाद में हिन ख़ैबर पख्तूनख्वा सूबे ऐं अफ़गानिस्तान में बि कोढ़ जे मर्ज़ ते कमु कयो। कोढ़ बाबति संदसि ख़िदमतुनि जे मंता तौरु पाकिस्तान हुकूमत तरफ़ां 14 अगस्त 1969 ते खेसि सितारा इम्तियाज़, जॾहिं त 23 मार्च 1989 ते खेसि हिलाले इम्तियाज़ ऐं एज़ाज़ी शहरियत जा एज़ाज़ ॾिना विया ऐं पाकिस्तान जी वफ़ाक़ी हुकूमत खेसि पाकिस्तान नेशनल लेप्रेसी कंट्रोल सेंटर जी एज़ाज़ी सलाहकार मुक़ररु कयो। खेसि आला ख़िदमतुनि एवज़ जर्मनीअ जी हुकूमत 1969, 1978, 1985 ऐं 1994 में मुल्क जा वॾा एज़ाज़ ॾिना। अमेरिका में कोढ़ जे मरीज़नि जी मदद कंदड़ इदारे डेमेन ड्यूटन सोसाइटी खेसि 28 सेप्टेम्बर 1998 ते एज़ाज़ ॾिनो, जॾहिं त फिलिपाइन हुकूमत खेसि रेमन मैग्सेसी एज़ाज़ ॾिनो। डॉक्टर रुथ जर्मन ज़बान में 5 किताब लिखिया आहिनि, जिन मां हिकु किताब जो अंग्रेज़ी छापो टू लाइट अ कैंडल शाया थियो आहे। संदसि क़ाइमु कयल अस्पताल MALC में कोढ़, TB ऐं अखियुनि जे बीमारियुनि जो मुफ़्त इलाजु कयो वेंदो आहे। हिन नाम्यारी समाजी कारकुन ऐं डॉक्टर रुथ फाय 10 अगस्त 1917 ते वफ़ात कई। खेसि कराची में आला फ़ौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कयो। महिरबानी।